हज़रत मौलाना हाजी अब्दुल हादी नक्शबंदी अल मारूफ खुशदिल रहमतुल्लाह अलैह। हाजी अब्दुल हादी नक्शबंदी जी विलादत अंदाज़न 1895 ईस्वी ॻोठ नंगर खान शर तालको फैज़गंज ज़िला खैरपुर मीरस में थी। संदन वालिद मोहतरम जो इस्म मुबारक मोहम्मद सईद खान शर आहे। तालीम संदस जे सॻे सौट ऐं वली कामिल मौलाना साईं रहमतुल्लाह शर जन वटि वरिती, पर साईं रहमतुल्लाह जन जी विसाल खां पोइ खेसि संदस जी परहेज़गार वालिदा माजिदा ऐं वॾे भाउ वसाण खान शर जामे राशिदिया पीर जो ॻोठ पीरान पागारा जहिड़े आला दीनी दर्सगाह में मोकिलियो, जिथे मौलाना साहब दीन जो इल्मु हासिल कयो ऐं इन कुझु कच्चे जे मशहूर आलिम दीन मौलाना साईं अब्दुल्ला भुर्ट रहमतुल्लाह अलैह वटि बि तालीम वरिती। मौलाना हाजी साहब पीर जो ॻोठ में दरगाह शरीफ़ जी मस्जिद शरीफ़ या उते बाग़ीचे में को दीनी दर्स पे पढ़ियो त ठीक उन वक़्तु बुज़ुर्ग साईं शाह मर्दान शाह अव्वल अलमारूफ़ कोट धणी रहमतुल्लाह अलैह जन बि अची रहिया हुआ। तो उन वक़्तु संदस जे रूहानी निगाह मौलाना हाजी साहब जे पाक कलब ते पई त खेसि चयऊं, ए छोकिरा, अगरि कुझु सबक याने रूहानियत जो हिसो असां खां वठी त अता कयूं। उन वक़्तु याने दौरान तालीम मौलाना हाजी साहब सिलसिला आलिया कादरिया में साईं शाह मर्दान शाह अव्वल जन सां बैत कई, पर उन बुज़ुर्ग जी विसाल मुबारक खां पोइ मौलाना हाजी साहब सिंध जे मशहूर बुज़ुर्ग हज़रत ख्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदी कुदस सरा रहमतुल्लाह अलैह टंडो साईं दाद वारा जन सां सिलसिला आलिया नक्शबंदिया में सोबत अख्तियार कई, जन बाद में मौलाना हाजी साहब खे खिलाफत सां बि नवाज़ियो। मौलाना हाजी साहब जी शाइरी बि आला शाइरी आहे, जेका सिंधी सिराइकी ऐं फ़ारसी ॿोलियुनि में आहे, जंहिंजो तादाद अंदाज़न 200 काफ़ियूं आहे ऐं उन शाइरी में हक़ीक़ी इश्क समायल आहे, जंहिंमें वादानियत रिसालत शेख कामिल मुर्शिद करीम सां मुहबत ऐं आख़िरत बयानु कयल आहे। पर उन शाइरी में कुझु अहिड़ियूं काफ़ियूं बि आहिनि जंहिंजे माना हज़रत सूरह बादशाह रहमतुल्लाह अलैह ऐं उन जे हुरनि जे ॾिनल क़ुर्बानियुनि सां बि मिलंदड़ आहे, जेको मवाद कलमी सूरत में माशाअल्लाह अॼु बि मौजूदु आहे। हिकु भेरे मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह खे हाजी साहब जी काफ़ियुनि वारो कलमी बुक ॾेखारियो वियो, तो मुफ्ती साहब पंहिंजे मदरसे जे शागिर्द मोहम्मद हसन शर खां हिकु काफ़ी जेका ग़ालिबन हुरनि जे किरदार सां हुई सुहिणे अंदाज़ में ॿुधी त मुफ्ती साहब जूं अखियूं ॻोढ़नि सां तार थी वियूं। साईं मुफ्ती साहब उन वक़्तु पंहिंजे बचपन जी हिकु ख्वाब जी ॻाल्हि कंदे चयो हो त मां मौलाना हाजी साहब खे बचपन में ॾिठल ख्वाब जो ताबीर करायो, त मौलाना हाजी साहब मूंखे भाकुर पाए इहो चयो हो त ए छोकिरा, तूं दीन जो आलिम थींदे। मौलाना साहब सिंध में हज़रत सूरह बादशाह पारां अंग्रेज़ जे ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक जो बि भरपूर साथ ॾिनो हो, ऐं जॾहिं हज़रत सूरह बादशाह ख़ुदि क़ैद में हुआ ऐं उन जा हुर गिरफ़्तार थी रहिया हुआ त उन जो साथ ॾियण जे करे मौलाना हाजी साहब खे बि 1942 ईस्वी में गिरफ़्तार कयो वियो हो, जॾहिं त संदस सां गॾु तालके फैज़गंज जा मशहूर ज़मींदार रईस जलाल ख़ान ॿांभण, वलीदाद ख़ान शर, हाजी इमाम बख्श बेहण, सादिक फ़कीर चांग ऐं ॿिया बि केतिरा ई फ़कीर हुर क़ैद कया विया हुआ। मौलाना हाजी साहब खे जॾहिं सेंट्रल जेल खैरपुर में घणनि हुर असीरनि सां गॾु असीर बणायो वियो, तो उन ज़माने में जेल अंदरि सवनि जी तादाद में हाजी साहब माण्हुनि खे क़ुरान शरीफ़ फ़ारसी सिंधी बि पढ़ाई हुई, जिन में अंदाज़न घणा ई हुरनि फ़कीरनि जी हुई ऐं उन्हनि में ॻोठ सोराब ख़ान राजड़ तालके ऐं ज़िले सांगड़ जो मशहूर शख़्स ख़ुदि सोराब ख़ान राजड़ बि संदसि वटि दौरान असीरी पढ़ियो हो। मौलाना हाजी साहब जेल अंदरि सूरत रहमान शरीफ़ या को ॿियो वज़ीफ़ो पढ़ंदो
जंहिंजी बरकत सां जेल जा दरवाज़ा कंहिं कंहिं वक़्तु पाण ई खुली पवंदा हुआ। 1947 ईस्वी में पाकिस्तान जे ठहण खां पोइ यानी पूरा 5 साल असीर रहण खां पोइ सवें शागिर्दनि ऐं हुर असीरनि सां संदसि खे आज़ादी मिली। हाजी साहब आज़ादी खां पोइ बि पंहिंजो रूहानी सफ़र जारी रखियो। मौलाना हाजी अब्दुल हादी नक्शबंदी खे ज़िंदगी जे पोएं हिसे में घणो वजद में ॾिठो वेंदो हो ऐं जॾहिं बि हू महबूब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान मुक़दस बयानु कंदो या इस्म पाक वठंदो हो त मुहबत में संदसि जूं अखियूं आबशार थी पवंदियूं हुयूं। मौलाना हाजी साहब खे ईअं त केतिरियूं ई ज़ियारतूं थियूं हूंदियूं छो त अहल अल्लाह हो, पर संदसि जे लाइ हिकु राति अहिड़ी बि आई जो संदसि जी परहेज़गार वालिदा सगोरी मौलाना हाजी साहब जी रूहानी बुलंदी जे कारण राति जो बीठे पेर मदीने पाक ॾांहुं मुंहुं करे सरकार दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़रियादियूं कंदी रहंदी हुई। ओॾां उन्हनि फ़रियादनि जे करे सरकार दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महिरबानी फ़रमाए थियो। ईअं जो हाजी साहब जे परहेज़गार अमड़ फ़रियादियूं करण में मसरूफ़ हुई ऐं हाजी साहब खे निंड अची वई। छा ॾिसे त सुभान अल्लाह महबूब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत अता थी ऐं महबूब करीम रऊफ़ रहीम पंहिंजे रहमत जा पाक मुबारक हथ संदसि हाजी साहब जे चहिरे ते घुमाए रहिया हुआ ऐं हू उन वक़्तु ख़ुशबू बि महसूसु करे रहियो हो ऐं संदसि खे उन ख़्वाब मां सुजागी थी पई। जीअं ई संदसि खे सुजागी थी त उन जेका ख़ुशबू ख़्वाब में महसूसु कई हुई साई ख़ुशबू सुजागी में बि महसूसु करे रहियो हो ऐं संदसि जी परहेज़गार अमड़ उहे ई फ़रियादियूं करण में मसरूफ़ हुई। हिकु भेरे मौलाना हाजी साहब पाण चयो त कंहिं ज़माने में असांजा मुर्शिद हुज़ूर क़िबला ख़्वाजा मोहम्मद हसन जान सरहदी कुदुसरा जन असांजे ॻोठ नंगर खान शर में रूहानी सफ़र ते आयल हुआ त उन ॾींहुं बरसाति वसी पई ऐं गंद कुचलाण थी पई, मगर जंहिं जॻह ते हज़रत साहब जन वेठल हुया उते बरसाति कान पई हुई। मौलाना हाजी साहब फना फिल्लाह जे मक़ाम खे पहुतल हुयो जो खेसि मुसल्ले ते कंहिं कंहिं वक़्तु जिस्म जा टुकड़ा टुकड़ा थियल बि ॾिठो वेंदो हुयो। रिवायत में आहे त मौलाना हाजी साहब खे विसाल दौरान हज़रत इमाम रब्बानी मुजद्दद अलफ़सानी कुदसरा जन जी ज़ियारत थी हुई। मौलाना हाजी अब्दुल हादी साहब दिसंबर 1947 ईस्वी में ॻोठ नंगर खान शर में विसाल फरमायो।